ख़बर शामिल की पिया खेरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंचल गाऊ जी पीर जो गोठ भरसा कोट मीर मोहम्मद लग ॾोहारिन पारा 25 लख मंथली ना मिलण ते आबादगारन जे 5 जरेबन ते मुश्तमिल 160 अंबन जा वण कटे नुकसान करे फरार थी विया। उन सिलसिले में आबादगार बानो खान भंगर एहतजाज कंदे ॿुधायो त मुझो नालो बानो आ। छा मसलो थियो आहे? कीअं अंब कटिजी विया तव्हांजा? ये से मसलो इहो थियो त धरती 5 जरे बाए 160 वण आ, हिकु बि न छॾियो अथऊं। मंथरीअ ते कटिया। हाणे सफ़र ऐं मुंहिंजो भाइटियो बखत हाजी शेर लाइ पुट राति 10:30 जो टाइम हो, दर ॾिनाला अचे भित टपियो, हर कंहिंखे पाजू विड़ी वियो ने लेट आहियां मां सुञातमि। ॿुधी अथई पोइ इहो मंथरी मां ग़रीब काॾो आणियां। घणी घुरी आहे मंथरी? मंथरी मां खां घुरी आऊं 25 लख। अच्छा हा 25 लख काॾो आणियां, मां पेट में पूरो आहियां। पूरा मंथरी तो रात अंब मींहं को अॻु में कपिजी विया आहिनि। घणो तादाद आहे हिननि जो? तादाद हे अंब केतिरा हुया? घणा? 160 वण हुयो। इहो केतिरी रक़म में थी सघे थो? इहो साईं 2 करोड़नि जो थी सघे। अच्छा हा हाणे छा तव्हां हुकूमत जो मुतालबो कंदो? हा हुकूमत जो मुतालबो आहे त इन जे मथां FIR बि करे ॿधे बि, जेके माण्हू FIR में ॼाण अवल त मुंहिंजो भाइटियो ॿधी अचे बखत। सही।